पनो आकल मां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त पनो आकल जे ॻोठ बोराम जतोई में ॿ ॿारड़ियूं बरसाती पाणी में ॿुॾी फ़ौत थी वयूं आहिनि। ॿुॾी फ़ौत थियलनि में 7 वर्ष जी अनीसा ऐं 8 वर्ष जी हजाबा शामिल आहे। ॿारड़ियुनि जे फ़ौत थियण बाद संदसि मड़ घर पहुचाया विया आहिनि। मड़ घर पहुचण ते घर में कोराम मची वियो आहे। पनो आकल मां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त पनो आकल जे ॻोठ बोराम जतोई में ॿ ॿारड़ियूं बरसाती पाणी में ॿुॾी फ़ौत थी वयूं आहिनि। ॿुॾी फ़ौत थियलनि में 7 वर्ष जी अनीसा ऐं 8 वर्ष जी हजाबा शामिल आहे। ॿारड़ियुनि जे फ़ौत थियण बाद संदसि मड़ घर पहुचाया विया आहिनि। मड़ घर पहुचण ते घर में कोराम मची वियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।